मुझो नालो प्रोफेसर डॉक्टर भवानी शंकर है। आऊं इते मेहरान यूनिवर्सिटी में एडवाइज़र आहियां ऐं मेहरान यूनिवर्सिटी में प्रोफेसर एमराइटस आहियां। आऊं 5 दफ़ा पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो जेका गवर्निंग बॉडी जो मेंबर रहियो आहियां। इलेक्ट्रॉनिक्स में हींअर वरी पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी इलेक्शन बि अचे पई, असां उन में बि कैंडिडेट आहियूं। इन सां गॾोगॾु पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे प्लेटफॉर्म ते हिकिड़ी असां सीरीज़ शुरू कई आहे जंहिंमें जेके बि लेटेस्ट टेक्नोलॉजीज़ टॉपिक्स आहिनि उन ते असां लेक्चर कराईंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां, जीअं फ्यूचर इंडस्ट्री कहिड़ी ईंदी जंहिंखे इंडस्ट्री 4.0 चवंदा आहिनि, या साइबर सिक्योरिटी जेके अॼुकल्ह तव्हां ॾिसो था साइबर क्राइम्स, उन जो हल कीअं कढिजे। त इन्हनि टॉपिक्स ते असां लेक्चर कराईंदा आहियूं। ॿाहिरि जा जेके दुनिया जा जग मशहूरु प्रोफेसर आहिनि उहे टॉक ॾींदा आहिनि जीअं उन्हनि जो कैरियर ठही वञे, जीअं असांजा जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे लेटेस्ट ॼाण उन्हनि खे मिले ऐं उहे पंहिंजो बिज़नेस बि स्टार्ट करे सघनि, इंटरप्रीन्योर थी सघनि, या जिते इंटरव्यू में वञनि त उते बि उहो पंहिंजी कामयाबी माणीनि। त इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके असां इहे लेटेस्ट सेमिनार या प्रोग्राम कराईंदा आहियूं, लेटेस्ट उन प्रोजेक्ट जेके असांजा फाइनल ईयर जा स्टूडेंट आहिनि मेहरान जा, उहे इन्हनि नवनि जेके टेक्नोलॉजियूं अचनि थियूं उन्हनि ते प्रोजेक्ट कनि था। उनजो फ़ाइदो इहो थो थिए त असांखे जेके हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तान साइंस फाउंडेशन आहे, इन्हनि जा प्रोजेक्ट्स असांखे मिलनि था। ऐं तव्हां ॾिसो उहे जॾहिं प्रोजेक्ट असां वटि मिलनि था त असां उन नई टेक्नोलॉजी ते कमु था कयूं। असांजे माण्हुनि खे वधीक रोज़गार जो वसीलो मुहैया थिए थो। मास्टर्स स्टूडेंट जेके आहिनि उन्हनि खे असां स्कॉलरशिप ॾींदा आहियूं, PhD स्टूडेंट खे स्कॉलरशिप ॾींदा आहियूं। इन सां गॾोगॾु छा थो थिए त जेके इंटरनेशनल फंडिंग एजेंसी आहिनि जेके स्कॉलरशिप ॾींदियूं आहिनि, जंहिंखे हिकिड़ो मशहूरु नालो इरास्मस मुंडस स्कॉलरशिप आहे, US फुलब्राइट स्कॉलरशिप आहे, त छो त असांजे छोकिरनि खे लेटेस्ट नॉलेज हूंदो आहे त उन्हनि खे उहे स्कॉलरशिप मिलंदियूं आहिनि। हिते असांजा मेहरान जा 200 शागिर्द यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अंडर ग्रेजुएट, मास्टर्स, PhD जी फुली फंडेड स्कॉलरशिप उन्हनि खे असांजे मुख़्तलिफ़ इरास्मस प्रोग्राम्स में मिली वई आहे। ऐं असांजा कई अंडर ग्रेजुएट शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इहे अमेरिका जे डिफरेंट प्रोग्राम्स में महीनो, 2 महीना, 6 महीना, यू ग्रेड ऐं ॿिया डिफरेंट प्रोग्राम्स आहिनि उन में विया आहिनि। त मेहरान यूनिवर्सिटी हिन में इलाही एफर्ट करे रही आहे त असांजो ग्रेजुएट कंहिं ॿिए इंटरनेशनल ग्रेजुएट खां घटि न हुजे। ऐं अॻिते लाइ बि डिफरेंट अपॉर्चुनिटीज़ आहिनि। असां नवां प्रोजेक्ट असां सबमिट कया आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असांजी हींअर विंड पावर जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जी विज़िट आहे। तव्हां ॾिसो असां जामशोरो जेको आहे न उहो विंड कॉरिडोर, माने असां बाक़ाइदे दरवाज़ो आहियूं माने विंड जो। ऐं जेके प्लांट लॻनि पिया उते असांजे शागिर्दनि खे असां विज़िट करायूं पिया, असांजी फैकल्टी उते वञे पई, टीचर्स वञनि पिया, त उते उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन जा असां हल कंदासीं। त जॾहिं असांजा ग्रेजुएट्स निकिरंदा त निकिरण शर्त उन्हनि खे हिकिड़ी जॉब अपॉर्चुनिटी मिलंदी। सो असां कंहिं बि डायरेक्शन में जेको बि अपॉर्चुनिटी आहे, जेको मौक़ा आहिनि उहे असां वञायूं कोन था। ऐं ॿी तव्हांखे ॻाल्हि इहा ॿुधाईंदो हलां त हिकिड़ी ट्रेनिंग आहे हफ़्ते जी असां शुरू करायूं पिया, त जेके बि इंडस्ट्री जूं शयूं आहिनि, मोटर्स आहिनि, ऑटोमेशन जेका इंडस्ट्री ॾे वञे पई, उन में असांजे शागिर्दनि खे कीअं ट्रेंड कजे। त असां पूरे इंटरनेशनल हिकिड़ो वर्कशॉप ऐं कॉन्फ्रेंस रखी आहे उन्हनि खे ट्रेनिंग ॾियण जे लाइ। ऐं 25 खां मथे स्पीकर्स उन्हनि खे ट्रेनिंग ॾींदा। त इन तरह सां असां पूरी कोशिशि कयूं था त असांजो ग्रेजुएट हर लिहाज़ खां उन में उनखे नॉलेज हुजे। ऐं ईंदड़ हफ़्ते हिकिड़ी ॿी विज़िट आहे, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पाण टेलीकॉम सेक्टर में फंडिंग फ़ोन यूज़ कयूं था इन जो 1% इनकम ईंदो आहे। हिकिड़ो नेशनल फंड आहे, उनजो नालो अॻु में नेशनल ICT R&D फंड हो, हाणे उनजो नालो आहे इग्नाइट फंड। उनजो चीफ जेको आहे उहो ईंदड़ हफ़्ते अचे पियो हिते मेहरान यूनिवर्सिटी में। ऐं उहो चए पियो त माने तव्हांखे हीअं हिकिड़ो इंक्यूबेशन सेंटर माने ठाहे ॾिया, जीअं माने जंहिं छोकिरे खे जेको बि आइडिया हूंदो, जेको प्रोजेक्ट कंदो, हुन प्रोजेक्ट खे अॻिते इंडस्ट्री ताईं कीअं खणी वञिजे। उनखे चइबो आहे त उहो इंक्यूबेट थिए, इंक्यूबेट खां पोइ उनजो बिज़नेस प्लान ठहे ऐं उनजी कमर्शलाइज़ेशन कीअं थिए जो असांजो बेनिफिट थिए। नॉर्मली इहो थींदो आहे जेको प्रोजेक्ट फाइनल ईयर में छोकिरा कंदा आहिनि, जॾहिं प्रोजेक्ट कंप्लीट करे विया त माने उहो उते ई रहिजी थो वञे। त जॾहिं असां इन लेवल जूं ऑर्गेनाइज़ेशन्स असां सां कोलॉबरेट कनि थियूं,
फंडिंग प्रोवाइड कनि थियूं। गुज़िरियल साल मेहरान यूनिवर्सिटी पाकिस्तान जे टॉप यूनिवर्सिटीज़ में जंहिंमें 42 छोकिरनि खे फंडिंग मिली आहे, ऐं इवन असांजे खैरपुर जे शागिर्दनि खे फुली फंडिड फाइनल ईयर जा प्रोजेक्ट उन्हनि खे 90,000 खां लख रुपए ताईं फंडिंग मिली आहे। त इहे जेके बि अपॉर्चुनिटीज़ आहिनि, असांजी पूरी फैकल्टी कोशिशि कंदी आहे, असांजा स्टूडेंट्स बि उन्हनि शयुनि में कोशिशि कंदा आहिनि। जेके ॿियूं प्रोफेशनल बॉडीज़ आहिनि, जीअं अॼुकल्ह जेको असां वाईफाई यूज़ था कयूं, इहो हिकिड़ो IEEE स्टैंडर्ड आहे। अमेरिका जी वॾे में वॾी बॉडी आहे जेको 180 मुल्कनि में आहे। उन बॉडी जा बि असां वटि स्टूडेंट मेंबर आहिनि, टीचर्स मेंबर आहिनि, ऐं उन जा जेके बि सेमिनार, कॉन्फ्रेंस, वर्कशॉप, ट्रेनिंग थियनि था, उहे सभु अटेंड कनि था। त इन्हनि शयुनि जो असांखे फ़ाइदो वठणु खपे ऐं असां वठूं पिया। जीअं असां हिकिड़ो इहो नेशनल प्रोजेक्ट असां खयों जेको असांखे वॾी कॉम्पिटिशन खां पोइ मिलियो, जंहिंमें असां रेलवे ट्रैक कंडीशनिंग मॉनिटरिंग ते कमु पिया कयूं। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान रेलवे असांखे मेहरान यूनिवर्सिटी में बाक़ाइदे ट्रैक ठाहे ॾिनो आहे, जेको कंहिं बि पाकिस्तान जी यूनिवर्सिटी में पहिरियों ट्रैक आहे। ऐं उन ट्रैक ते असां हींअर जेके बि एक्सीडेंट्स थियनि पिया, असां उन्हनि जी मॉडलिंग कंदा आहियूं। पहिरीं सिम्युलेट या उनखे मॉडलिंग चइबो आहे, त माना उहे एक्सीडेंट कहिड़े वजह सां थिया। जॾहिं असांखे ख़बर पवंदी त उनजो वजह छा आहे, पोइ असां उन हिसाब सां पंहिंजा जेके सॉल्यूशन्स आहिनि उनजा हल ॻोल्हींदा आहियूं। त असां हिन महिल कोई 13 हल ॻोल्हे वरिता आहिनि, ऐं असां गवर्नमेंट खे बि कम्यूनिकेट कयो आहे। तव्हांजे मीडिया जे वसीले असां मुख़्तलिफ़ अख़बारनि में उन्हनि ताईं हुकूमत ताईं ॻाल्हियूं इहे पहुतियूं आहिनि, ऐं असांखे उहे पाण चवनि पिया त हाणे तव्हां डिटेल्ड प्रोपोज़ल ॾियो त इहे ई तव्हांजी जेका रेलवे ट्रैक रिकॉर्डिंग व्हीकल आहे, हिन जी कमर्शियल प्रोडक्शन कीअं कयूं। सो अॼु ई असां हिकिड़ी मीटिंग कई आहे। पाकिस्तान साइंस फाउंडेशन जो हिकिड़ो 20 मिलियन जो प्रोजेक्ट आहे, उन ते कमु कयूं पिया। असांजा जेके रिसर्चर आहिनि उन्हनि खे इहो सबमिट पिया कयूं त असां इहा ट्रॉली जेका आहे ऑटोनॉमस ट्रॉली, जेका इहे सभु जेके 13-14 फॉल्ट्स आहिनि ट्रैक में थियनि था, उहे कीअं उनखे डिटेक्ट करे कंहिं हादसे खां असांखे उनखे कीअं बचाए सघे, उहो प्रोपोज़ल असां हाणे पाकिस्तान साइंस फाउंडेशन खे ॾियूं था। हिकिड़ी मशहूरु इंडस्ट्री आहे ओल्सन ग्रुप ऑफ कंपनीज़, जेका 1952 में पाकिस्तान में ठही आहे। उहा इलाही शयूं प्रोड्यूस करे थी। इवन फ्रांस जे मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जूं कुझु शयूं हिते पाकिस्तान में ठहनि थियूं। सो एॾी सुठी इंडस्ट्री आहे उहा। उन बि रेडी असांखे चयो आहे त कोलॉबरेट कयूं था। पाकिस्तान रेलवे बि असां सां कोलॉबरेट करे पई। त इनशाला जल्दी जेके असां व्हीकल्स ठाहियूं आहिनि, उहे असां चाहियूं था त 3 महीननि जे अंदरि इहे ट्रैक ते अचणु शुरू थियनि, असां रियल डेटा, वधीक रियल डेटा वठूं।